कॉग्निजेंस वारी पॉइंट ते जेको आहे सो हिननि अक्यूज़ पार्टी तरफ़ खां जेको रिसेंटली फ़ैसिलो आयो ट्रायल कोर्ट में ॿिन्हिनि भाइरनि खे जॉइन कयो वियो, हिननि इन शइ खे चैलेंज कयो त हितां जी जुरिस्डिक्शन नथी लॻे। एडमिटेडली चवंदासीं ज़रूरु बिल्कुलु ईअं ई आहे, कानून में कॉग्निजेंस जेको वरितो वेंदो आहे जेको आहे सो मैजिस्ट्रेट खे ई पावर्स आहिनि, पर हिते असांजे केस में जेको आहे सो अलॻि ई शइ आहे। उन में ऑनरेबल सुप्रीम कोर्ट जेको आहे सो हीउ फ़ैसिलो जेको आयो उन में ऑनरेबल सुप्रीम कोर्ट त ऑब्ज़र्व कयो ई कयो आहे। उनखां अलावा जेकॾहिं कॉग्निजेंस न आहे त तव्हां ॿुधायो 23A जी जेका एप्लीकेशन आहे उहा डिसाइड थी नथी सघे, खां वरितो वियो हुयो। कॉग्निजेंस वारी पॉइंट त हुई कोन, हिननि जी जेको आहे सो हिननि खे डिस्चार्ज जेको कयो वियो उन ते फ़ैसिलो ट्रायल कोर्ट ॾिनो आहे। सो कॉग्निजेंस अगरि न आहे त सभई शऊर वारा इल्म वारा या कानून जी ॼाण रखंदड़नि खे ख़बर आहे त ईअं 23A जी त पोइ एप्लीकेशन डिसाइड थी नथी सघे विदाउट कॉग्निजेंस। सो इन शइ ते जेको आहे सो फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो आहे। फ़ैसिले जी तारीख़ जेको आहे सो असांजे वकीलनि ॿिन्हिनि ज़ाहिर बहस कयो ऐं ॿी इहा शइ आहे त जेको आहे सो असां इहो ई चवंदासीं त असां ऑनरेबल कोर्ट्स ते यकीन रखूं था ऐं हाणे बि असां हाई कोर्ट में आया आहियूं इहो ई यकीन रखी करे त ज़ाहिर असांखे इंसाफ़ मिलंदो। ॿी शइ जेका सरप्राइज़िंग आहे असांजे लाइ, अनफॉर्चुनेटली हितां जो जेको प्रोसिक्यूटर आहे उन असांखे अपोज़ कयो आहे। असां हमेशह चयो आहे त सिंध गवर्नमेंट जी हिननि खे सपोर्ट आहे ऐं हीअ पाण पिया था वाइखो कनि, गवर्नमेंट खे बि कनि था ऐं पाण बि जेको आहे सो सभिनि खे ॿुधाइनि पिया था त असां जेको आहे सो मुलविस आहियूं। ज़ाहिर आहे असां त इहा शइ पहिरें ॾींहं खां चई आहे त अक्यूज़ बुरहान चांडियो ऐं सरदार चांडियो जेके हितां जी सिटिंग गवर्नमेंट जा MPs आहिनि, उन्हनि खे अॼु प्रोसिक्यूटर जेको आहे सो सपोर्ट कयो आहे ऐं असांखे अपोज़ कयो आहे। सो इहा वॾी हैरत जी ॻाल्हि आहे। असां प्रोसिक्यूटर जनरल खे इहा रिक्वेस्ट कंदासीं ऐं इहा कंप्लेन बि कंदासीं, ॿुधाईंदासीं त ॾिसो हिते हेॾो ज़ुल्म आहे त असां जेके फ़रियादी अचूं था उन्हनि खे जेको आहे सो अपोज़ कयो थो वञे। प्रोसिक्यूटर थी करे प्रोसिक्यूटर खे त असांखे सपोर्ट करिणो हुयो, प्रोसिक्यूटर सपोर्ट करे थो सिटिंग MPs खे, त इहा शइ वाज़े आहे। इहा शइ त असां ज़ाहिर कंप्लेन बि कंदासीं, पर मां तव्हांजे तसलसल सां प्रोसिक्यूटर जनरल खे बि इहा रिक्वेस्ट कंदमि त तव्हां हिन ते एक्शन वठो ऐं असांखे इंसाफ़ ॾियारण में तव्हां बि पंहिंजो किरदारु अदा कयो। ज़ाहिर आहे असां ॿुधायो त कॉग्निजेंस ऑलरेडी डिसाइडेड आहे ऐं हितां जेको हिननि मैटर बेसिकली हिते जेको आहे सो फाइल कई आहे पिटिशन, उनजो मक़सदु इहो आहे डिले टैक्टिस हिननि जी तरफ़ खां यूज़ थियनि था पिया त डिले थिए, ट्रायल न हले। 4 साल थियनि ट्रायल हलणु नथो ॾिनो वञे। सो असांजी इहा गुज़ारिश आहे ऑनरेबल सुप्रीम कोर्ट खे बि त जल्द अज़ जल्द इन ते जेको आहे सो असांजे केस ते ज़ाहिर 2 टाइम्स मोटो एक्शन थियो। मुंहिंजे ख़्याल त वाहिद केस आहे पाकिस्तान जो जंहिं ते 2 दफ़ा ऑनरेबल सुप्रीम कोर्ट डायरेक्शन्स ॾेई चुकी आहे त तव्हां केस हलायो। सो हिते डिलेइंग टैक्टिस आहे ऐं पुरुमीद आहियूं त इंशाल्लाह फ़ैसिलो असांजे